अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ से गॾु मां फौजिया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। ओमिक्रॉन खां पोइ कोरोना जो नओं क़िस्म HIV वायरस दरियाफ़्त। डॉक्टरनि ऐं साइंसदान पारां कोरोना जी नई क़िस्म जी मौजूदगी जी तस्दीक। 46 जिनियाती तब्दीलियुनि वारे कोरोना जी नई वायरस HIV सबब हिन वक़्त ताईं 12 माण्हू मुतासिर थी चुका। सिहत जे आलमी इदारे जो चवणु आहे त हू बारीक बीनीअ सां जाइज़ो वठी रहिया आहिनि त नओं क़िस्म केतिरी हद ताईं ख़तरनाक आहे। माहिरनि जो चवणु आहे त नए वायरस में आयल जीनियाती तब्दीलियुनि ओमिक्रॉन खां बि वधीक आहिनि। माहिरनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त नओं क़िस्म वैक्सीन ख़िलाफ़ मज़ामत करे सघे थो। डेरा इस्माइल खान ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्स जे दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई। 2 दहशतगर्द मारिजी विया, 4 गिरफ़्तार, 2 नौजवान शहीद। ISPR मौजूद फोर्सिस दहशतगर्दनि जी मौजूदगी जी कुझु इतला ते डेरा इस्माइल खान जे इलाइक़े टांक ऐं ॾखण वज़ीरिस्तान जे ॻोठ कोट कली में कार्रवाई कई आहे। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां डॉव्स रॉकेटनि समेत वॾे पैमाने ते हथियार हथ कया विया आहिनि। कार्रवाई में कर्क सां वास्तो रखल सिपाही फरीदुल्ला ऐं डेरा इस्माइल खान जो सिपाही शोएब हसन शहीद थी विया। पाक फौज जे तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो त नवाज़ शरीफ़ सां डील जूं ॻाल्हियूं बेबुनियाद ऐं अफ़वाह आहिनि। जेकॾहिं को उन क़िस्म जी डील जी ॻाल्हि करे थो त खाइंस पुछो त केरु डील करे रहियो आहे, उन जे मुहरुकात कहिड़ा आहिनि। सिविल मिलिट्री लाॻापनि में को मसइलो नाहे। शाम जो प्रोग्राम में चयो वेंदो आहे त इस्टेब्लिशमेंट ही करे छॾियो, इस्टेब्लिशमेंट हू करे छॾियो, उनखे मसइले खां ॿाहिरि रखियो वञे। कुझु अरसे खां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इदारनि ख़िलाफ़ मुनज़्ज़म मुहिम हलाई पई वञे, जंहिंजो मक़सदु हुकूमत अवाम ऐं इदारनि विच में विछोटियूं पैदा करणु ऐं इदारनि ते अवाम जे एतमाद खे चीहो रसाइणु आहे। अहिड़ियुनि सरगर्मियुनि खां न रुॻो आगाह आहियूं पर उन्हनि जी लिंक्स खां बि वाक़िफ़ आहियूं। ही माण्हू अॻे बि नाकाम थिया, हाणे बि नाकाम थींदा। DG ISPR रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस। कालादम TTP सां जंगबंदी 9 दिसंबर ते ख़त्म थी वई हुई। साणकार जंगबंदी नाहे। कालादम TTP ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। नेशनल सिक्योरिटी पॉलिसी ते अमल थींदो। DG ISPR मेजर जनरल इफ्तिखार बाबर जो चवणु आहे त कंहिं बि हथियारबंद गिरोह खे कानून हथ में खणण इजाज़त नाहे। पाकिस्तान में दाइश मौजूदु नाहे। पाक अफ़गान सरहद ते खारदार तारूं लॻाइण जो मक़सदु माण्हुनि खे हिक ॿिए खां धार करणु न आहे। सरहद ते खारदार तारूं लॻाइण जो कमु 95% मुकमल थी चुको आहे। अफगानिस्तान जी मौजूदा सूरतहाल संगीन इंसानी अलिमे खे जनम ॾेई सघे थी। भारत अंदरूनी मज़हबी इंतहा पसंदी जो शिकार आहे। भारत ख़िते जे अमन खे दाव ते लॻाए छॾियो आहे। भारत जनीवा कानूनेशन ऐं आलमी कानून जी भञगड़ी करे रहियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी ऐं फेडरल काउंसिल जे मेंबरनि जो लाहौर में हाइब्रिड इजलास में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP औरत विंग जी सदर फरियाल तालपुर समेत पार्टी जे अहम अॻवान ऐं उहिदेदारनि शिरकत कई। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 94 सालगिरह जो केक काटियो वियो। इजलास में
मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल समेत पार्टी के मामले ते ख़यालन की ॾे वठि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मौजूदा हुकूमत अवाम जो जीअण ॾुखियो बणाए छॾियो आहे। करप्ट हुकूमत के घर भेड़ो करे साह खणंदासीं। पीपल्स पार्टी के कमज़ोर समझण वारनि खे जल्द ख़बर पइजी वेंदी त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी पार्टी आहे। पीपी चइनी सूबनि में मज़बूत नज़र ईंदी। सॼे मुल्क में बरसात बाद थधि में वाध रोड रस्ता पानी हेठि अची विया। कराची समेत सिंध जे अक्सर शहरनि में थधि में इज़ाफ़ो। मौसलात ऐं बिजली जो निज़ाम दरहम बरहम। ज़िंदगी मफ़लूज थी वई। केतिरनि ई ख़ानगी स्कूलनि मोकलूं करे छॾियूं। बलोचिस्तान बरसातुनि सबबि हेठियां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कोयटा, ज़ोब, ग्वादर, पसनी, जीवानी, केच, सिब्बी, कोहिलू ऐं ॿियनि शहरनि में बर्फ़बारी। बलोचिस्तान जे हेठियां वारे इलाइक़नि में ॿोड़ वारी सूरत हाल। पंजाब जा अक्सर इलाइक़ा बि बरसातुनि सबबि मुतासिर। बलोचिस्तान के बरसात मुतासिर इलाक़नि में पाक फौज ऐं नेवीअ जे जवाननि पारां इमदादी कार्रवाई जो सिलसिलो जारी। ISPR मूजिब ग्वादर समेत ॿियनि हंधनि ते पाणीअ जी में फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण सां गॾोगॾु खेनि खाध खुराक जूं शयूं फ़राहम कयूं पियूं वञनि। घारो थाने ते ASI छाती में गोली लगण सबब फोत। ASI अली गुल चांडियो मुबैना तौर ते पाण ते फायर करे खुदकुशी करे छॾी। अली गुल चांडियो सुबुह जो ड्यूटी दौरान सरकारी राइफल सां मुबैना तौर 2 फायर कया। लड़की जोगी हालत में अस्पताल में दम धणी हवाले।